हीउ क़ुर अलाह जो किताबु आहे, इहो नबी अलाह जो रसूल आहे। जेकॾहिं कंहिं ॿिए पासे जी ॻाल्हि हुजे हा त उन में केतिरा तफ़ावत नज़र अचनि हा। सारे क़ुर में किथे तफ़ावत कोन्हे। हलाल त सभु जिते बि ॿुधाई उहो हलाल हलियो आयो, किथे उनखे हलाल कर किथे हराम कर, असुली न। 30 पारा आहिनि क़ुर जा। जेकॾहिं कंहिं माण्हू जी ॻाल्हि हुजे हा तंहिं वक़्तु त ज़रूरु माण्हू जी ॻाल्हि कॾहिं विसरंदी आहे, कॾहिं घटि वधि थींदी आहे, कॾहिं हेठि मथे हूंदी आहे, ईअं बि न। वरी जेको रब तबारक व तआला हराम बयानु फरमायो आहे सारे क़ुर में हराम, जंहिंखे कुफुर कयो अथई तंहिंखे इस्लाम न चयो अथई, जेको इस्लाम ऐं इताअत ऐं फर्मा बरदारी आहे तंहिंखे बेफ़रमानी न चयो अथई। अलाह तो फरमाए त जेकॾहिं माखऊं सवा कंहिं ॿिए जो कलाम हुजे हा त ज़रूरु उन में फ़र्क़ु घटि वधाई नज़र अचे हा। जेकॾहिं अलाह खां सवा कंहिं ॿिए जो हुजे हा त उन में इख़्तिलाफ़ ॾिसियो आहे को ॾिसो इख़्तिलाफ़, न इंसान जो बणायल आहे, न ख़ुदि इहो क़ुर रसूल जो बणायल आहे। तव्हां क़ुर में गौर करियो त तव्हांखे साफ़ मालूम थींदो त क़ुर अलाह जो किताबु आहे। अलाह जो न हुजे हा जीअं तव्हांजो गुमान आहे त अलाह जो न आहे त ज़रूरु उन क़ुर में केतिरनि जायुनि ते इख़्तिलाफ़ ऐं घटि वधि ॻाल्हियूं नज़र अचनि हा। हर हालत में जिथे किथे सारो क़ुर हिक ॿिए जे मुआफ़िक़ आहे, इहा हालत मख़लूक जे कलाम में थी नथी सघे। तंहिं करे तव्हां इन ॻाल्हियुनि खे सम्झो। जेको माण्हू कावड़ कंदो उन वक़्त में हिकिड़ी ॻाल्हि कंदो, राज़ी थींदो ॿी ॻाल्हि कंदो, बुखियो उञो हूंदो हिकिड़ी ॻाल्हि कंदो, ड्रावल हूंदो ॿी ॻाल्हि कंदो, चुस्त हूंदो हिकिड़ी ॻाल्हि कंदो, सुस्त हूंदो ॿी ॻाल्हि कंदो। क़ुर में ईअं कोन्हे। अलाह ताला वटि इहे अवारसात थियनि ई कोन। अलाह जीअं हुयो तीअं आहे, हमेशह बादशाह जो पर ॻाल्हि ज़ारी कजे। इहो अलाह ताला बयानु फरमायो आहे त तव्हां यकीन करियो रब तबारक व तआला जो इहो सचो कलाम आहे, हमेशह फसीह आहे, हमेशह कलाम अहिड़ो आहे जो उन में का ग़लती कान्हे, इन जो को मुक़ाबिलो नथो करे सघे, इन क़ुर में को टकर कोन्हे को। हेॾे बि इशारो थी वियो जेके सम्झ ऐं सोच खे इस्तेमालु नथा कनि, क़ुर में शक ऐं शुबहा पैदा था कनि ऐं पंहिंजा वहम था हलाइनि, यकीन करियो त उन्हनि क़ुर सम्झियो कोन्हे। तंहिं करे सम्झाईंदड़ उन्हनि खे सम्झाईंदा। जेकॾहिं तव्हांखे अॻे पोइ कुझु नज़र अचे बि थो त तव्हांजे सम्झ जो क़सूर आहे। कुल कुल्लु मिन इंदिल्लाह, चओ सभु रब जे पासे बसि। इहो तव्हांजे सम्झ जी कमी आहे। जेकॾहिं तव्हांखे अॻे पोइ का ॻाल्हि नज़र अचे थी त इहा सम्झ जी कमी आहे, सम्झ जो क़सूर आहे। अलाह जे तरफ़ां इहा ॻाल्हि न आहे। गौर जेकॾहिं कंदव त तव्हांखे क़ुर सारो बराबरि हिकु जहिड़ो नज़र ईंदो। हिकु बुज़ुर्ग हुयो हज़रत मौलाना रशीद अहमद साहब, हिंदुस्तान में। अॻे हिंदुस्तान पाकिस्तान गॾियल हो। हिन मुल्क जा माण्हू बि उते वेंदा हुआ पढ़णु मदरसनि में। उहो बुज़ुर्ग तमामु वॾो बुज़ुर्ग हो, अलाह जो सालिह कंदो। उहे शख़्स हा जिन अंग्रेज़नि सां सिधो सां लड़ाई कई हुई, अंग्रेज़नि जे पहिरें दौर में जंग सफ़ा, पर पोइ होॾे बादशाही थी वई। पोइ लड़ंदे लड़ंदे उहे रूपोश थी विया, शिकिस्तूं थी वयूं। ख़ुदा जी कुदरत एॾी न फ़ौज हुई न छा, मगर उन्हनि माण्हुनि पंहिंजे तरफ़ां मुक़ाबिला तो दिले नातवान ख़ूब किया, मुक़ाबिलो त कयूं ऐं मुक़ाबिलो करणु इहो फ़र्ज़ु आहे। जेसिताईं ताक़त आहे, ताक़त खां जॾहिं ॻाल्हि मथे चढ़ी वञे त पोइ इहा बि बहादुरी आहे जो माण्हू पंहिंजो सिर बचाए वञे, ख़ामख़ा अजायो ज़ायो न थिए। जीअं दीन जो कमु केतिरो ॿियो आहे उन जी संभाल कजे। पोइ हिननि ॿी स्कीम हलाई, अंग्रेज़नि सां जंग में पूरत न पई, छो त मुग़लनि खां हुकूमत खसियाऊं, हुननि पंहिंजा असलिहा आंदा, हथियार आंदा, अंग्रेज़नि ड्रोह सां पंहिंजी फ़ौज आंदी। वॾो हिकिड़ो जहाज़ भरे आया, मुग़लनि खे चयो त असां हेॾो हेॾो सामान आंदो आहे जेको असांखे कारखाने में ॾियणो आहे। सूरत में उन्हनि कोठी खोली, कारखानो वॾो, हज़ारनि जिलेबनि में हिकिड़ो वॾी दीवार कढी हुयूं, वॾी हिफ़ाज़त वारी जाइ, कमरा, कोठियूं। पोइ जहाज़ साईं उते आंदऊं, ॻूणनि में सामान भर्ती थियल हो, तारीख़ लिखे थी। ॻूण जूं ॻूणियूं खणाए गाॾियुनि में वञी उते घोल हणायूं। उहे सभु मुसलह फ़ौजी हुया जेके ॻूणनि में सिबियल हुआ। अहिड़ी तरह सां हरकतूं अंग्रेज़नि कयूं हिन मुल्क में। मुग़लनि खां ग़लतियूं थी वयूं, एॾो नुक़सानु थी वियो। बहरहाल अज़ीज़ो, हिननि आलमनि सगोरनि हिकिड़ो ॾींहुं बि पोयों न कयो, इन अंग्रेज़नि जो मुक़ाबिलो कंदा रहिया तव्हांजो। उन मुक़ाबिले जे नतीजे में जॾहिं हिंदुस्तान जी आज़ादी हतमी थी वई, पकी थी वई, त पोइ अंग्रेज़नि इन आज़ादी में बि लत हणी छॾी। तव्हां आज़ादु कयूं, छो त हीउ मुल्क असांजे कब्ज़े खां निकिरी चुको आहे। जिते किथे बग़ावत, जिते किथे इहे नारा त निकिरी वञो, इंडिया में कोइट इंडिया, अंग्रेज़ ज़ालिम निकिरी वञो।
इंडिया में निकिरो, इहे नाराज़ थी विया। अंग्रेज़ जेको बादशाह थी गुज़ारींदो आहे घणी बेइज़ती न सहंदो आहे। हे असांजे मुल्क जे बादशाहनि जो जेके ईअं नौकर माण्हू ज़लील थी ऐं बादशाह बणजनि था न, उन्हनि खे क़ौम थुकूं हणंदी त बि परे न थींदा, एतिरी ॻाल्हि आहे। हे ईअं न आहे, हिननि बादशाही कई बाक़ाइदे जी कबी आहे। हिन मुल्क खे ग़ुलाम बणायूं, एतिरो मुल्क जो किरोध ॾिसी पहुचियूं त हाणे मुल्क छॾियूं था। हिननि पंहिंजे औलाद ऐं बचा त घणा ई हिते पैदा कया, रूहानी बचा पैदा करण खां बाद हिकिड़ी लत हयूं, हिन मुल्क खे ॿ टुकड़ा करे विया। वरी जेका मुस्लमाननि खे स्टेट ॾियूं उनखे बि ॿ टुकड़ा कयूं, हिकिड़ो कयूं हेॾे ढाका ॾे, ॿियो हेॾे 1000 मैल विच में हिंदुस्तान लंघाए छॾियो। टरफ आहे पत हिकिड़ो टुकड़ो ॾिनऊं बंगाल जो, मशरक़ी पाकिस्तान जंहिंखे चइजे पियो, ॿियो हेॾे। हालांकि इहो मुल्क जेकॾहिं हेॾे हिकु टुकड़ो करे ॾियनि हा हिंदुस्तान खे ॿिए पासे ॾिकनि हा त वॾी ताक़त हुजे हा, पर इन लाइ ज़ोर नथी वठे। कोशिशि त घणी कई अथनि त हिन मुल्क जा हाकिम, हिन मुल्क जो वॾेरो, हिन मुल्क जो जेको कामोरो आहे उनखे छिके इन प्लेटफॉर्म ते आणनि त उन कूड़ीअ नुबूवत खे मञे। ऐं हुननि कोशिशि कई आहे इन क़िस्म जी, पैसा ॾेई माण्हुनि खे ख़रीद कयो अथनि। पर अञा बि हितां जो जेको अहले इल्म तबिको आहे उन्हनि सां साथ ॾींदड़ तबिको आहे, इन कूड़ी नुबूवत जो मुकमल ऐं पूरो दुश्मन आहे। ख़ातमुन नबीन सैयदुल मुरसलीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॿधल आहे। बलोचिस्तान में इहा गैरत मिले थी, बलोचिस्तान में इहा गैरत मिले थी। अहिड़ी क़िस्म अहिड़े तरह सां पठाणनि में बि इहा गैरत मिले थी, सरहद जी इहा गैरत। सम्झ में ईअं थो अचे त अॻिते हली अञा हिन मुल्क खे टोड़े टुकड़ा कनि, छो त हिननि खे पंहिंजे कुवत जी, अंग्रेज़नि खे पंहिंजे साज़िश जी अहिड़ी हिकिड़ी स्टेट बणाइणी आहे। रब तबारक व तआला असांजे मुल्क खे अहिड़े साज़िश खां बचाए, बाक़ी जेको रहियो खोयो टुकड़ो आहे अलाह ताला उनजी हिफ़ाज़त करे। बाक़ी हालात जेके ॾिसण में अचनि था से इन क़िस्म जा आहिनि त हिननि खे ख़तम नुबूवत जे अक़ीदे जी का ख़ासि सज़ा ॾियणु घुरिजे। अंग्रेज़नि ऐं अंग्रेज़नि जे पिठूअनि जो इहो मक़सदु आहे त इन माण्हुनि खे जेके सैयदुल मुरसलीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार ऐं नाले वठंदड़ आहिनि ऐं उन सां मुहबत जो नालो था जतलाइनि, इन्हनि खे का ख़ासि सज़ा ॾेई छॾिजे, इहो मक़सदु। पोइ उन सज़ा ॾियण जा तरीक़ा असांजे मुल्क में तमामु घणा आहिनि। पंहिंजा घणा माण्हू इन अहले इल्म तबिके जे बरख़िलाफ़ उथारिया अथनि, जेके के कहिड़े नाले सां, के कहिड़े नाले सां, के हुकूक जे नाले सां, के कीअं। हिकिड़ा था चवनि त असां ग़रीबनि खे हक़ वठी ॾींदासीं, सिंध जीए। असां सिंध कंहिं चयो आहे त मरे, जंहिंजे पुठियां जीए जीए कंदा आहिनि न उनजी त तिबाही कंदा आहिनि। वीचारे भुटे जे पुठियां जीए जीए कयूं, सॼो ख़ानदान तिबाह करे छॾियूं। हाणे सिंध जे पुठियां जीए अची लॻी आहे, ख़ुदा थो ॼाणे त इहा जीए अलाए केसि ताईं हलंदी। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, असांजो ॻोठ आहे, इन असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू ॾिंगो पैदा थी, ख़ुदा न करे, हिकिड़ी मिसाल तौर। हाणे उहो हिन सॼे शहर जे माण्हुनि खां उचाए, पोइ उहो ॿाहिरि ज़्यादती ऐं ज़ुल्म करे सघंदो, छो त सॼे शहर जा बरख़िलाफ़ वठी हिनखे ॿधराई न वेठा कंदसि। नाकामी जी हिकिड़ी सूरत। ॿी, हिन माण्हूअ जा घटड़ वारनि, दफ़र वारनि, कंबर वारनि, हेॾे जागीर वारनि हक़ खाधा आहिनि के हिन जी ज़मीनूं, पंहिंजे ॻोठ वारनि जी बरख़िलाफ़ी थो करे। होॾे त हुई सभु मुख़ालिफ़ अथसि, पंहिंजे ॻोठ सां बि बरख़िलाफ़ हलियो, इहो माण्हू हक़ वठी सघंदो? पंहिंजो घर हिन जे ख़िलाफ़। हे पंहिंजे ॻोठ वारनि सां एॾो न्याज़मंद हलंदो, एॾो इज़त सां हलंदो जे सभई हिनखे चवंदा त असांजो जिगर आहे, असांजो हिन सां साथ आहे। पोइ जॾहिं पंहिंजी कुवत आज़माई कंदो, मुतालबो कंदो त कामयाबु थी वेंदो, चवंदो त हिन सां मूंखे ॻोठ साथ आहे। जेसिताईं पंहिंजी तर जी ताक़त वधल न हूंदी आहे तेसिताईं ॿाहिरि नाकामी हुनखे ॾिसणी पवंदी। हाणे जीअं सिंध वारा वीचारा मुस्लमान पाण खे कोठाइनि था, ईअं असुल नथा चवनि त असां मुस्लमान न आहियूं। जी ईअं चवंदा त उन लीक अची वेंदनि मुआशिरे में। फ़ाइदा जेके इस्लाम जे करे माण्हू खे मिलणु घुरिजनि, शादी, ग़मी, वापारु, तिजारत, उथण वेहणो, रिआयतूं, इहे सभु कटिजी वेंदी। मुस्लमान त चवनि था तव्हां आहियूं, आहियो त अलहमदुलिल्लाह आहियो, पर इस्लाम न खपे। अलाह ते कावड़, रसूल हे नुक़सानु कयो, रमज़ान शरीफ़ बुखूं ॾिनियूं, निमाज़ पढ़ी वक़्तु न विञाइबो। अलाह ताला जे लाइ अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि जेके मां तव्हांखे जेकर ॿुधायां त तव्हांखे ॾाढो ॾुख थिए, पर मुंहिंजी ज़ुबान नथी घुरे त मां उहे अखर तव्हांखे चई ॿुधायां।
भला उहो गंद मुंहिंजे ज़हन में खोड़ आहे, हुनखे मां पखेड़िया नथो ॿुधायां। हाणे इहे माण्हू सिंध जा हक़ था वठनि, सिंध जे अहल इल्म तबिके खे, सिंध जे शरीफ़ तबिके खे, सिंध जे दीनदार तबिके खे सां बग़ावत करे, मुखालफ़त करे ऐं पंहिंजो तर सॼो फिटाए ऐं हुकूमत खां हक़ था वठनि। इहा सियाणप आहे की न हिमाकत आहे? इहे माण्हू अंग्रेज़नि जा बचियल आहिनि त जीअं हिन मुल्क जे अंदरि जेका ताक़त इस्लाम जी आहे, मुस्लमाननि जी आहे ऐं उलमा जो प्रोग्राम आहे, उनखे कंहिं न कंहिं तरह इन्हनि माण्हुनि जे ज़रिए फिटाइजे। ॿियो को मक़सदु कोन्हे। इहे माण्हू इन कम जा आहिनि। हे छोरा ॿाकरा ॿिया टा जेके अंग्रेज़ी इन्हनि जे कढ था लॻनि, इन बेवकूफ़नि खे त ख़बर ई कान्हे। इहे मिड़ई ईअं आहिनि सभई। मां अर्ज़ु बि कयो, अलाह जे रसूल जो जेको प्रोग्राम आहे सो हिकिड़ो प्रोग्राम आहे, सुलह ऐं अमन जो प्रोग्राम आहे। अंग्रेज़नि कोशिशि कई त इन मुल्क खे तबाह कजे। हज़रत मौलाना रशीद गंगोही साहिब उन्हनि शख़्सनि मां जाओ जिन अंग्रेज़नि सां मुक़ाबिलो कयो। पोइ हुननि ॿी मुहिम इल्म जी शुरू कई, एॾो हटी विया। पोइ मदरसे जो बुनियादु विधऊं, जंहिं मदरसे मझां हिकु मदरसे मझां 2 लख माण्हू फारिग थिया। 2 लख आलिम सारी दुनिया जे अंदरि हिकु मदरसे में फारिग थिया। वरी उन्हनि वञी उते पढ़ायो देवबंदी शाख। वरी उनजी मुखालफ़त शुरू कयूं 100 वरह जे अंदरि। उनखे बदनाम करणो, मुक़ाबिला करणो, वाइज़नि में, तक़रीरनि में, तहरीरनि में, मामलात में जेका जेका उन्हनि जी तहरीक हले। वरी ॿी क़ौम असांजे मुस्लमाननि जी उथी, वरी पाण खे मुहिब रसूल कोठाए उन्हनि सां मुक़ाबले। घणियूं तकलीफ़ूं, ॾाढियूं हरकतूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। बहरहाल उहो कमु थींदो रहियो तालीम जो। हलंदे हलंदे जॾहिं हीउ दौरु आयो त अंग्रेज़नि ॾिठो त हाणे तालीम इहा असांजे मुखालफ़त खे मज़बूत थी करे, जेके दीन सिखनि था, क़ुरान सिखनि था, से असांखे कुते ऐं सूअर खां बि वधीक बुछड़ो था सम्झनि अंग्रेज़ खे। छो त अंग्रेज़ हरामखोर आहे, अंग्रेज़ बेग़ैरत आहे। बेग़ैरत सूअर थींदो आहे, हरामखोर कुतो हूंदो आहे। कुते खे ॾूंढ जी खाई ड्राउ कंदो बसि। मुस्लमान खे त उन ॾींहुं कुतो बि न आहे छॾणो पंहिंजो। जंहिं ॾींहुं ख़बर पए त फलाणी में मरी वई आहे, उमरी वई आहे, छोड़ियांसि त वञी खाई अचे, ज़ंजीर में ॿधल आहे, कुतो खणी त छोड़े। हिन नीयत सां थो छोड़े त ॿाहिरि ॾूंढ पियो आहे, खाई अचे ड्राउ करे। इहो ॾूंढ खाराइण पंहिंजे कुते खे हराम आहे मुस्लमान खे। इन नियत सां न छॾे, पंहिंजे लेखे वञी खाए त कुतो त हराम खोर आहे, पर मालिक खे इहा नियत न आहे करणी त इहो, हालांकि कुते जे लाइ त हराम कोन्हे, पर मालिक खे नियत न आहे करणी त मुंहिंजो कुतो बि हराम खाए। हे आहे मुस्लमान जो मज़हब। तव्हां सम्झी सघो था त केतिरे क़दुरु हराम खां परहेज़ आहे। हे क़ुर एॾो पाक आहे, ला यमस्सुहु इल्लल मुतहरून। हिनखे हथ उहे लाहींदा जिन खे पाकाई हूंदी कल्ब जी, या परे थी वेंदा। न पढ़ंदसि, न ॾिसंदसि, न माना कंदसि, न अमल कंदसि। जिन में एॾी नजास्त अची वई, क़ुर खां परे थी वेंदा। उन बुज़ुर्ग जो हिकिड़ो वाक़ियो ख़्याल में आयो, पर ॻाल्हियूं केतिरियूं निकिरियूं हुयूं। हुनजो पंहिंजो बुज़ुर्ग हो, पीर हो, मुर्शिद हो। इहा जमात पीर मुर्शिद वारी जमात आहे, ईअं न आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बैत वारी जमात आहे, जंहिं ॾींहुं नबी साईं जन साहबा कराम खे गॾु करे बैत कराई हुई ऐं फरमायूं भाई उन अचो मुंहिंजे हथ ते बैत करियो। मूंखे जेसि ताईं सिर में साहु आहे तेसि ताईं मां तव्हां सां गॾु लड़ंदुसि, जेसि ताईं तव्हांखे सिर में साहु आहे तेसि ताईं तव्हां लड़ो। असांजो हज़रत उस्मान जेको एलची मोकिलियोसीं काफ़िरनि ॾे, उनखे ॿुधो अथऊं शहीद करे छॾियो अथनि। हाणे काफ़िरनि खे मके मुकरम जे माण्हुनि खे न छॾिबो, अचो बैत करियो। 1500 माण्हू नबी साईं जे हथ ते बैत कई। पोइ इहा ख़बर ओॾे वञी मके पहुती। हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला जो इज़त वारो माण्हू हो तंहिं वक़्तु, जो उहो ई उन्हनि ॾे मके ॾे पैगाम खणी पियो वियो त नबी तव्हां वटि आयो आहे, काबतुल्लाह जो तवाफ़ करे मोटी वेंदो, हुनखे छॾियो। ॿी का ॻाल्हि कान्हे, मगर हुननि चयो त असां न छॾींदासीं, असां नबी हक़ जो सम्झूं था त पोइ तड़ियूंसि छो आहे। रसूल खे तड़ण वारा माण्हू उहे कीअं था मञनि इहा ॻाल्हि, पर पैगाम पहुचाइणो हो। पैगाम ते पैगामबर ते पैगाम पहुचाईंदड़ ते मार कान्हे का, मारे जो विधऊं त नबी साईं बैत वरिती। हा, अलाह खे ख़बर आहे, अलाह जे रसूल खे त ख़बर न हुई त को माण्हू असांजो मोह किन न मोह, अलाह खे ख़बर आहे त हुई। जीअरो बैत वरितऊं, काफ़िरनि खे पतो पियो त हाणे हमलो खे चढ़िया था अचनि पिया। हिकदमि हज़रत उस्मान खे तकिड़ो मोकिलियो त वञ न त असांजे मथां इहा हाणे फ़ौज चढ़ंदी। हज़रत उस्मान खे जॾहिं ज़िंदा ॾिठो त ख़ुशि थिया। इहा ई बैत
उहा बैत वारी जमात अॼु ताईं हली पई अचे। नबी साईं वण जे हेठि जेका बैत कई उन्हनि सां ॿियनि कई, उन्हनि सां ॿियनि कई, उन्हनि सां ॿियनि कई, इहो हथ हथ में अॼु ताईं कतार हली थी अचे पई। इहा आहे बैत जी जमात। माना पंहिंजो सिर अलाह जे दीन ते क़ुर्बान करणु जेकी थिए, इहा बैत जी जमात हली पई अचे अॼु ताईं। हे शख़्स उन बैत जे जमात जो हुयो। हिन जो बुज़ुर्ग जेको हुयो सो पोइ वरी मके मुकरम में वियो, हज़रत हाजी इमदादुल्लाह साहिब मुहाजिर मकी। उन्हनि ख़त लिखियुसि त रशीद अहमद तुंहिंजो को हाल हवाली कोन त मालूम थिए, कहिड़े हाल में आहीं तूं? हिन लिखियुसि त हज़रत मुंहिंजो को हाल हुजे त मां लिखां। कहिड़ो हाल आहे? असांजो मदरसे में पढ़ायूं था वेठा। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि थी आहे जो तव्हांजे सबक़ ॾियण मंझां असांखे हिकु ॿ ॻाल्हि मालूम थी आहे। हिकिड़ी ही त असांजी को तारीफ़ अचे करे, ॿियो वरी वेही गिला करे, ॿई हिकु जहिड़ा नज़र अचनि। जे तारीफ़ करे त बि करे, जे गिला करे त बि करे, छो त इंसानु तारीफ़ ऐं गिला जे त विच में आहे न हूअं ई पाक त कोन्हे। तारीफ़ जे लाइ अलाह अलाह जो रसूल आहे, बसि ॿिया मिड़ई सभु गिला जे लाइ कोन्हे, शिकायत जे लाइ कोन्हे। तंहिं करे जेकॾहिं को तारीफ़ करे मादह और ज़ाम यकसां नज़र आते हैं। तारीफ़ कंदड़ ऐं शिकायत कंदड़ हिकु जहिड़ा नज़र आते। ॿियो नुसूस शरई जेको क़ुर आहे ऐं सारी हदीस आहे, इनमें कोई तारुज़ नज़र नहीं आता। टकर इन्हनि में टकर पाण में नज़र नथो अचे। अलाह ताला तो फरमाए लौ कान मिन इंद गैरिल्लाह लवजदू फी इख्तिलाफन कसीरा। अलाह खां सवाइ कंहिं ॿिए वटां इहो क़ुर अचे हा त घणो इख़्तिलाफ़ नज़र अचे हा। हे बुज़ुर्ग लिखे थो पंहिंजे उन मुर्शिद ॾे त साईं क़ुर ऐं हदीस में मूंखे टकर नज़र नथो अचे। इल्म जी एॾो हिकिड़ो वॾो मक़ाम ऐं मयार ठही वियो जो सारो क़ुर, सारी हदीस, नबीअ जो किरदारु सारो बिल्कुलु सही साफ़ पियो नज़र अचे पूरो। जिन माण्हुनि खे टकर ऐं इख़्तिलाफ़ नज़र अचनि था मसाइलनि में ऐं दीन में, क़ुर जी आयत पेश करे चवनि था तव्हां निमाज़ ग़लति था पढ़ो, तव्हां रुकू सही नथा कयो, तव्हां हथ मथे नथा खणो, तव्हां फलाण था कयो, तव्हां हीअं था कयो। के वरी चवनि था बाबा तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खे छॾणु नाजाइज़ था करार ॾियो। ॿिया वरी चवनि था बाबा अलाह खां सवाइ ॿिए खे न छॾिबो। इहे जेके इख़्तिलाफ़ात आहिनि न, इहे क़ुर में इख़्तिलाफ़ कोन्हनि, माण्हुनि इख़्तिलाफ़ कया आहे। क़ुर खे जेकॾहिं को माण्हू सम्झंदो त हुनखे हिकु दफ़ो नज़र ईंदो, इख़्तिलाफ़ ख़तमु थी वेंदो, हक़ ज़ाहिर हूंदो।